पुलिस डिपार्टमेंट बदीन जे रिटायर्ड साईं गुलाम नबी शाह नेशनल बैंक बदीन मां माहवार पेंशन खणण वियो। पेंशन खणी जीअं ॿाहिरि निकितो त ॿाहिरि मोटरसाइकिल ते बीठल हमराहनि खेसि वॾा भाकुर पाए पुराणा वास्ता यादि ॾियारे खेसि होटल ते चांहि पियारी। थोरी देरि में साईं जो दिमाग़ वस में न रहियो ऐं शाइंग संदसि खीसे मां पेंशन जा 50,000 कढी फिरार थी विया। वरी इहा महिरबानी करे विया जो इंडस अस्पताल वेझो खेसि उछले विया। 2 ॾींहं बेहोश रहण खां पोइ जॾहिं होश में आयो त वेचारे खे जान खां वधीक कर्ज़नि जी ॻणती परेशान कयो आहे। बदीन पुलिस खे गुज़ारिश आहे साईं गुलाम नबी शाह खे सुरमू पाराईंदड़नि खे गिरफ़्तार करे साणस हक़ रसाई कई वञे। महिरबानी करे पंहिंजे पेंशन खणण लाइ वेंदड़ पीरसन माण्हुनि खे होशियार करे छॾियो। ठगनि जा टोला हर पहिरीं तारीख़ ATM मशीन जे बैकुनि अॻियां गिझूं बणिजी हलनि पिया। रिपोर्ट अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध। रिटायर्ड सूबेदार आहियां। मूं 60 साल मुंहिंजी उमिरि में 60 साल पूरी कई। 40 साल मुंहिंजी नौकिरी आहे। मुख़्तलिफ़ सूबेदार स्थान ते रहियसि, सूबेदार बि रहियसि, वॾो मुंशी बि रहियसि, नंढो मुंशी बि रहियसि, दादू ताईं हैदराबाद ताईं 15 साल हैदराबाद थी विया। पोइ दादू रहियसि, जाम छोरो रहियसि, लाइन अफ़सर रहियसि 3 साल। हाणे हींअर रिटायर थी वियो आहियां। ऐं पघार खणणु वेच पई त जॾहिं फैक्ट्री विच पेट्रोल पंप ते आयुसि त अची ॾाढी वारो हो। हुन चयो तूं कॾहिं बि वञे मुंहिंजो आउं पघार खणण थो वञा। अची आउं पघार थो खणणु वञा। ऐं इरीगेशन जो माण्हू आहियां ऐं त मूंखे आउं बैंक ते लही वियुसि। ऐं बैंक ते लही वियुसि, मुंहिंजी पघार खणी ऐं आयुसि त हीअ वरी उते बीठो चई हाणे आउं तो ॾेई वञा। चई तूं हले त तूं हल। आउं एक्चुअली में मुंहिंजो ताज महल मथां पेट्रोल पंप जे घर उते मुंहिंजो घरु आहे। ऐं छोकिरे सां थोरो कमु आहे। छोकिरो आयो हूंदो होटल ते DC चौक जे पासे में, मेघवाणी जो दुकानु आहे हिते पासे में। चई चांहि था पियो त चांहि मूंखे पियारी। चांहि पियारण खां पोइ वरी जेको आहे सो मूंखे इहे हलूं था। हा भला हुन सां गॾु हलुसि त मूंखे थोरो तूं ताजमहल जो होटल ते थो वञे त मूंखे इते पासे में मूंखे मुंहिंजो जे कमु आहे त मूंखे ताजमहल होटल लाइ ई हेठि रही अची मुंहिंजा घर हिते आहे। वरी पोइ उते मूंखे जेको नशो चढ़ी वियो। पोइ हिन चांहि में अलाए पहिरीं मिला ॾिनो या छा मिले उहा ख़बर कोन्हे। पोइ मूंखे किन सुञातो। पोइ हुन फ़ोन कई हिन छोकिरनि खे इंडस होटल में दाख़िल कयूं ऐं NCU दाख़िल कयूं सीलाई थाणे ते। बदली थाणे ते NCU छोकिरनि दाख़िल कई ऐं 9, 8, 9, 10 ताईं अस्पताल में इंडस हुयो अस्पताल में। ऐं उन खां पोइ जेको आहे सो मुंहिंजा पैसा जेका 50,000 रुपया जेका हुई सो मुंहिंजे खीसे में सभु निकिरी विया। हाणे आउं मुंहिंजो रिटायर्ड सूबेदार आहियां ऐं मुंहिंजी पुलिस जी हमदर्दी मूंसां कई वञे ऐं मुंहिंजो हक़ु ॾियारियो वञे। अहिड़ा लोफर क़िस्म जा माण्हू कई आहिनि ऐं कई वाधारूं थियूं आहिनि, पर मुंहिंजी हक़ रसाई कई वञे त आउं शुक्रगुज़ार रहंदुसि। आउं डिपार्टमेंट जो माण्हू आहियां। मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे। मुंहिंजे खीसे में हाणे पैसो कोन्हे। ऐं पंहिंजे SP खे दर्ज़ कंदुसि, DIG खे दर्ज़ कंदुसि। मूंसां इहो तदारक कयो वञे, मूंखां इंसाफ़ कयो वञे।